बोलो श्री कारकत भगवान की। बुद्धो सब अमर ज्ञान गंगा, बुद्धो सब अमर ज्ञान, बुद्धो सब अमर ज्ञान गंगा। जंहिंजे ॿुधण सां करम ठहे थो, जंहिंजे ॿुधण सां करम ठहे थो, फल बि मिलन मन मंगा, फल बि मिलन मन मंगा। बुधो सब अमर ज्ञान गंगा, सब अमर ज्ञान गंगा। ज्ञान ॾिनो गीता जो कृष्ण, ज्ञान ॾिनो गीता जो कृष्ण, करम संदो अर्जन खे, करम संदो अर्जुन खे। करम करे तूं पंहिंजो प्यारा, कर्म करे तू पंहिंजो प्यारा। वस कर पंहिंजे मन खे, वस कर पंहिंजे मन खे। कर्म करण सां जस थे जग में, कर्म करण सां हंसते जग में। दूर थियनि सब दंगा, दूर थियनि सब। बुधो सब अमर ज्ञान गंगा, सब अमर ज्ञान गंगा। जंहिंजे ॿुधण सां कर्म ठहे थो, जंहिंजे ॿुधण सां कर्म ठहे थो, फल बि मिलन मन मंगा, फल बि मिलन। मन मंगा। बुधो सब अमर ज्ञान गंगा, सब अमर ज्ञान गंगा। ज्ञान ॾिनो शुकदेव मुनिअ हो, ज्ञान ॾिनो शुकदेव मुनिअ हो, बुध तो राजा परीक्षत, बुध तो राजा परीक्षत। काल छॾे ना कंहिंखे कॾहिं, काल छॾे ना कंहिंखे कॾहिं, पक करे ॼाण महीपत, पक करे ॼाण। महीपत। भागवत सां थी वेंदे अमर तूं, भागवत साथी वेंदे अमर तूं। छॾ ॿिया कर्म अढंगा, छॾ ॿिया कर्म। बुधो सब अमर ज्ञान गंगा, अमर ज्ञान गंगा। ज्ञान ॾिनो सतगुरया जंहिंखे, ज्ञान ॾिनो सतगुरया जंहिंखे, सोई पार तरे, सोई पार करे। जन्म मरण सब मेटे उदासी, जन्म मरण सब मेटे उदासी। जेको ध्यान धरे, जेको ज्ञान धरे। राह सिद्धीअ ते हली करे जो, राह सिद्धीअ ते हली करे जो, कर्म न करे अणभंगा, कर्म न अपने अणभंगा। बुधो सब अमर ज्ञान गंगा, बुधो अमर ज्ञान गंगा। जंहिंजे ॿुधण सां कर्म ठहे थो, जंहिंजे ॿुधण सां कर्म ठहे थो, फल बि मिलन मन मंगा, फल बि मिलन। मन मंगा। बुधो सब अमर ज्ञान गंगा, अमर ज्ञान गंगा। बुधो सब अमर ज्ञान गंगा, बुधो सब। अमर ज्ञान गंगा। बोलो श्री गंगा मैया। दीनन दयाल थी सदा कृपाल, दीनन दयाल थी सदा कृपाल। ओ नंग नंग पाल, ओ श्री कृष्ण मुरारी थी।
तेरे वरधारी आए बांके बिहारी। तेरे वरधारी आए बांके बिहारी। सब चवन बनवारी सब चवन बनवारी। रची रस जय प्यारी थी। रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो। मथुरा में जाओ सब बंद बनी आयो। अची गोकल वसायो अची गोकुल वसायो। वृंदावन गौ चारी थी। वृंदावन गौ चारी थी। द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ। द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ। वे भक्तन के साथ भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी। छवि सृष्टि सारी थी। जसोदा जो बाल के चवन नंदलाल। यशोदा जो बाल के चवन नंदलाल। आए गायन जो ग्वाल आए गायन जो ग्वाल। देव जंत सुखकारी थी। जंत सुखकारी थी। देव के जो लाल वसुदेव को कमाल। देव के जो लाल वसुदेव जो कमाल। बटे आयो पंहिंजो बाल आयो पंहिंजो बाल। भई लीला जय नारी थी। लीला जय प्यारी थी। तेनो गीता जो ज्ञान सब जाने थो जहान। गीता जो ज्ञान सब जाने तो जहान। पढ़े बार बुढ़ो जवान बड़े बार बुढ़ो जवान। विश्व सारी जय तारी थी। सारी जय तारी थी। जेको धारे थो ध्यान तंहिंखे मिले भगवान। देखो धारे तो ध्यान देखे मिले भगवान। पाए आत्म जो ज्ञान पाए आत्म जो ज्ञान। महिमा वेद ने उच्चारी थी। वेद ने उच्चारी। महिमा संत ने उच्चारी थी। संत ने उच्चारी। महिमा भक्त ने उच्चारी थी। भक्त ने उच्चारी थी। भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान। याद उदासी जो करे आई पद निर्वाण बोलो श्री कृष्ण देव की जय। ओ महापति महादेव। की जय। हमारे साधु संगत की जय। राम रमापत रूपतू दीन दयाल दयावान। कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान। कथा ॿुधो सभु प्रेम सां धारे मन में ध्यान। आस सभु पूरन कंदो श्रीकार कत भगवान। आस सभु पूरन कंदो। श्रीकार कत भगवान बोलो श्रीकार कत भगवान। की जय। ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। साथ संगति मान पात्र महीनो हली रहियो आहे श्री कार्तिक महात्म जो, जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन खे भगवान कृष्ण सतभामा खे और महात्मा नारद मुनि राजा पृथुअ खे वर्णन करे रहिया आहिनि। काल्ह हिन जे 7वें अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। हिन कार्तिक वारे महीने में विर्त रखण जी विधि, कीअं विर्त रखण वारे खे पंहिंजा नियम पूरा पालन करणु घुरिजनि और 15 तिथियुनि में कहिड़ी कहिड़ी वस्तु न वापराइणु घुरिजे, सो कथा जो प्रसंग ॿुधी आया। हींअर 8वें अध्याय में वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे। तुलसी उत्पत्तिअ जी कथा ऐं जलंधर जो कालनेमीअ जी कन्या वृंदा सां विवाह करणु। चारे राम। वृंदा थी तुलसी करे जग में बणी महान। राज़ी जंहिं ते पाण थियो श्री विष्णु भगवान। श्री विष्णु भगवान। हरे राम। हिकु ॾींहुं इंद्र ऐं देव मिली आया शिव जे दर्शन लाइ हली।
कैलाश ते शिव खे की न ॾिसी, पुछो वेठल गण खां हुयो पसी। वो गण हो बणियो खुद शिव शंकर, जंहिंजो रूप भयानक हो भयंकर। बुद्धि वचन इंद्र जा चुप हो रहियो, तपि इंद्र क्रोध में लाल थियो। वरी चयो की न तो जवाब ॾिनो, पर तॾहिं बि हू हुयो की न ॾिनो। कॾहिं वज्र इंद्र हयो उन गण खे, त्रिलोकी संदे गंगाधर खे। थी वज्र त टुकरा टुकरा वयो, पर घटि थी गण मां शंकर थियो। टियों नेत्र खुलियो अग्नि प्रगटी, जड़ इंद्र संधि किस्मत हुई फिटी। झट गुरु बृहस्पतिअ वटि आयो, झट गुरु बृहस्पतिअ वटि चयो हे गुरुदेव मूंखे बचायो, चयो हे गुरुदेव मूंखे बचायो। गुरु बृहस्पति शिव शंकर जी, गुरु बृहस्पति शिव शंकर, अची उस्तति कई गंगाधर जी, अची उस्तति हे नाथ आयो अंतर्यामी, हे नाथ आयो सारे जग जा पालक हे स्वामी, सारे जग जा पालक आयो दीन दयालु दुख भंजनार, आयो दीन दयालु दुख भंजन। आए महिमा आवाजी अपर अपार, कयो पल में हो त्रिपुरा के नाश, कयो पल में हो थियो भस्मासुर भी भस्म खलास, थियो भस्मा दिनी सजा दक्ष खे हुई भारी, दिनी सजा दक्ष खे। विध्वंस यज्ञ कयो त्रिपुरारी, विध्वंस यज्ञ कयो हे त्रिलोकीय जा नाथ धनी, हे त्रिलोकीय जा कयो महर इंद्र ते पंहिंजी खणी, कयो महर ॾियो खेस माफ़ी ऐं जीवन दान, ॾियो खेस माफ़ी ऐं जीअं वरी न ग़लती करे नादान, जीअं वरी न जीअं वरी न ग़लती करे नादान। बुद्धि वचन देव गुरु जा, प्रसन्न थियो भोलेनाथ। अग्निअ खे आदेश कयो, कर सागर जो साथ, कर सागर जो साथ। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको ॿुधो, हाणे वृंदा कीअं तुलसी बणिजी करके न जगत में महान बणिजी आहे, जंहिंजे मथां भगवान श्री विष्णु पाण प्रसन्न थियो और राज़ी थियो आहे। हिकिड़े ॾींहुं देवनि जी अहिड़ी लीला थी जो सभई देवताऊं कैलाश पर्वत ते चढ़ी आया भगवान शंकर जे दर्शन जे लाइ इंद्र सां गॾु। बोलो श्री शंकर भगवान। पर भगवान भोलानाथ भी अहिड़ो लीलाधारी, कहिड़ी लीला कई भगवान जो देवताऊं जॾहिं आया तो ॾिठऊं भई कैलाश ते भगवान शंकर आहे ई कोन। हिकिड़ो गण वेठो आहे आसन जे पासे में, वो पाण भगवान शिव शंकर गण रूप बणिजी करके उते वेठो हुयो लीला करण जे लाइ। भयानक, जंहिंजो भयंकर रूप हुयो। इंद्र उन खां पुछो भई काथे आहे भगवान भोलानाथ, पर वो चुप रहियो, सब्र जो इम्तिहान पियो वठे। भई ॾिसां इंद्र छा थो करे। इंद्र खे क्रोध अची वियो, क्रोध में लाल थी चवण लॻो अरे तूं गण थी करके जवाब नथो ॾे पियो। तॾहिं बि हू चुप रहियो।
इंद्र क्रोध अवश थी करके वज्र कढियो और जीअं उन गण जे मथां भॻवानु शंकर जे मथां आयो तो वज्र तो टुकड़ा टुकड़ा थी पियो और उन गण मां भगवान शंकर प्रकट थी वियो। बोलो श्री शंकर भगवान। इंद्र जे इन गुस्ताखीअ ते ॾिसी करके भगवान जो बि टियों नेत्र खुली वियो, जंहिंमां अग्नि प्रकट थी वई। इंद्र तो वठी करके भॻो त भई भगवान शंकर पाण टियों नेत्र खोलियो आहे। गुरु बृहस्पतिअ जे शरण में अची करके पियो, महाराज हे गुरुदेव मूंखे बचायो। गुरु बृहस्पति महाराज जन हथ जोड़े करके अची भगवान शंकर जी स्तुति कई। सभई देवताऊं भगवान गंगाधर खे प्रार्थना करण लगा, हे नाथ तव्हीं तो अंतर्यामी आयो, सॼे जगत जा पालन, दीन दयालु, दुख भंजन हार, तव्हांजी महिमा खे केरु थो सुञाणी सघे पियो। अपरंपार आहे तव्हांजी महिमा। त्रिपुरा खे नाश करण वारा, भस्मासुर खे नाश करण वारा, दक्ष खे सजा ॾियण वारा, जंहिंजो यज्ञ तव्हां विध्वंस करे छॾियो, हे त्रिलोकीनाथ तव्हीं तो कृपालु आहियो। हिन इंद्र जे मथां बि पंहिंजी कृपा कयो, हिनखे माफ़ी माफ़ी ॾियो, जीवन दान ॾियोसि, वरी कॾहिं हे अहिड़ी ग़लती न कंदो। भगवान शंकर प्रसन्न थी वियो। भला झटपट प्रसन्न थियण वारो आहे भोलानाथ, जंहिंखे आशुतोष करे चयो आहे। चारे राम भक्तनि जे मथां जेको बि प्रार्थना करे थो पियो, उन्हनि जे मथां तो भगवान जल्दी प्रसन्न थियण वारो आहे। भगवान भोलानाथ उन अग्निअ खे सॾु करायो और आज्ञा ॾिनी त भई हाणे इंद्र खे छॾेसि और वञी करके तूं समुंड में, सागर में वञी करके विलीन थी। चारे राम पई अग्नि गंगा सागर में, थियो प्रगट हो बालक जल में, करे रोदन पियो ॾाढा वाका करे, वञी पहुतो आवाज हो परे परे, आयो ब्रह्मा पाण रोदन हो ॿुधी, ॾिसी समुंड जो बालक सुध हुई लधी, ॾिनो समुंड बालक हुयो गोद खणी, जल ॾाढ़ी शिक जंहिं ॾिनी खणी, आयो नीर अखियुनि में ब्रह्मा जे, चयो बालक आ बल महिमा जे, थींदो शक्तिशाली वॾो बली, नालो पवंदो जलंधर माया छली, चई ब्रह्मा वियो ब्रह्मलोक हली, चई ब्रह्मा वियो ब्रह्म थियो वॾो जलंधर उते पली, थियो वॾो जलंधर हुई काल निमीअ जी धीअ भली, हुई काल निमीअ जी धीअ, नालो वृंदा ॼण हुई कंवल कली, नालो वृंदा ॼण हुई करे मंगणो शादी थी उन सां, करे कयो राज जलंधर हो बल सां, चयो राज जलंधर हो हुई वृंदा बि पतिव्रता सती, हुई वृंदा बि जंहिंजे बल सां बणियो हो बलीपति, जंहिंजे बल सां बणियो हो दास ऐं दासियूं के घणा हुआ, पर सेवापतिअ जी थी गहणा, पर करे सेवापतिअ जी पाण पई, करे सेवापतिअ जी जीअं संत शास्त्र सभु वया चई, जीअं संत शास्त्र सभु जीअं संत शास्त्र सभु चया वई, जीअं संत शास्त्र सभु वया चई, कारकत जो इन रीत थियो पूरो अठों अध्याय, बाक़ी उदासी सभु ॿुधो, जलंधर जो वर्ताव बोलो श्री कृष्ण देव उमापति,
हरे राम। हरे राम। महात्मा नारद मुनि चवण लॻो त हे राजा प्रथु, भगवान जी बस आज्ञा जी देर हुई। 3 नेत्र मां निकतल अग्नि वञी करके गंगा सागर में विलीन तो थी, पर हाणे भगवान जी लीला, भगवान जो को बि कर्म ई अजायो त वञण वारो आहे कोन। उन अग्नीअ मां हिकिड़ो बालक प्रगट थी वियो जल में, रोदन करण लॻो, ॾाढा वाका पियो करे। अहिड़ो उन जो बल, उन बालक नंढड़े जो परे परे ताईं वञी करके उहो आवाज़ पहुतो ब्रह्मलोक ताईं। ब्रह्मा जो ॿुधो हे रोदन, हिन घड़ीअ में मां तो कोई जीव अहिड़ो पैदा कयो कोन आहे, छो जो सभिनी संसारी लोकनि जी पैदा कंदड़ आहे ब्रह्मा। पर ही बालक तो समुंड मां पैदा थियो हुयो, समुंड जो पुटु। और उन अग्निअ मां ब्रह्मा वीचार करण लॻो केरु आहे। आवाज़ जे ज़ोर ते ॿुधंदे ॿुधंदे अची करके ॾिठो त समुंड में हिकु बालक, समुंड बि खणी करके उहो नंढड़ो बालक ब्रह्मा जीअ जे हथनि में ॾिनो। गोद में जो ब्रह्मा खयो तो बाल्य अवस्था जे शोभा अनुसार उन बालक खणी ब्रह्मा जे गोद में ईंदे ई उन जी ॾाढ़ी खणी करके पकड़ी। चारे राम। अहिड़ो ज़ोर ॾिनो जो ॾाढ़ीअ जे छिक ते अखियुनि मां आंसू अची विया ब्रह्मा जीअ जे। चवण लॻो हे समुंड, तुंहिंजो पुटु तो ॾाढो बल वारो आहे, मुंहिंजे अखियुनि मां ई जल वहाए छॾियईं, एॾो बल वारो, बराबरि ई संसार में शक्तिशाली थींदो। तंहिं करके हिन जो नालो ई रखूं था पिया जलंधर, जो कि जल जे अंदरि पैदा थियो आहे। और संसार में तमामु ई मायावी और छली बल वारो थींदो। ब्रह्मा तो वरदान ॾेई करके और हलियो वियो हेॾां। समुंड जो पुटु जलंधर उते पलिजी करके वॾो थियण लॻो। श्री सूजी महाराजनि चवनि था त हे सोनको कालनेमी उन जी धीअ हुई हिकु वृंदा, तमामु सुंदर और मङणे योग्य। उन्हीअ सां जलंधर जो मङणियो थियो, शादी थी। जलंधर खूब भपके सां पंहिंजो राज करण लॻो। वृंदा बि पंहिंजे पतीअ सां बड़े प्रेम और प्यार सां वक़्तु पई गुज़ारे और पतिव्रता थी सती थी वई। सती थी करके रहण लॻी। उन सत जे बल जे करके संदसि पतीअ जो बल बि वधे पियो जलंधर जो। दास दासियूं नौकर चाकर घणेई हुया, पर अहिड़ी उहा वृंदा सतव्रती हुई, पतिव्रता हुई, जो पतीअ जी शेवा पाण कंदी हुई। उनखे ज्ञान हुयो त भई पतीअ जी शेवा ई स्त्रीअ जा सचा गहणा आहिनि। सो पाण सेवा कंदे सत शास्त्रनि जे अनुसार सभु नियम विरत पूरा कंदी रहंदी हुई, जंहिंजे करके उनजो गृहस्थ आश्रम तमामु सुंदर और सुठे नमूनो पियो गुज़े। हिते हिन कथा सां गॾु ही कारकत महीने जो ही 8हों अध्याय ते समाप्त थियो। बोलो श्री कारकत भगवान। 9हें अध्याय में वधीक कथा जो परसों वर्णन थींदो। जलंधर जो सुर्ग मथां कहा करे देवताउनि खे हाराइण ऐं त्रिलोकीअ जो राजा थी करके सॼे संसार जे मथां राज करण, सो प्रसंग कहिड़ो आहे जो अॻिते वर्णन थींदो। और हींअर प्रसाद बि वठो और ही भगवान शंकर जे महिमा जो ही शब्द भी चवायो। बोलो शंकर भगवान की। मुंहिंजो शिव शंकर वा भोलो भंडारी, महिमा जंहिंजी प्यारी, शिव भोला भंडारी, शिव भोला भंडारी। मुंहिंजो शिव शंकर वा भोलो भंडारी, भगतन लाइ जंहिंजी महिमा जंहिंजी महिमा न्यारी, तुझे नर ऐं नारी, जंहिंजी महिमा न्यारी, तुझे नर ऐं नारी। जेको दर तुंहिंजे ते ईंदो आहे, तंहिंजो कारज पूरो थींदो आहे, तंहिंजो कारज पूरो थींदो आहे। जेको दर तुंहिंजे ते ईंदो आहे, तंहिंजो कारज पूरो थींदो
दुख दर्द सभई कटींदो आहे ऐं बिगड़ल भाग भरींदो आहे ऐं बिगड़ल भाग भरींदो आहे दुख दर्द घर उजड़ल से गो वसाए थो घर उजड़ल से गो सब खाली डोलियूं झुलाए थो सब खाली अन धन जा थो भंडार भरे अन धन जा थो सब मन जी चिंता चूर करे सब मन जी चिंता जो स्वाली दर ते थी आयो तंहिंजी ॿेड़ी तुरत तो तारी जंहिंजी महिमा न्यारी पूॼे नर ऐं नारी मुंहिंजो शिव शंकर आ भोलो भंडारी भगतन लाइ हितकारी जंहिंजी महिमा न्यारी पूॼे नर ऐं मुंहिंजो शिव शंकर आ भोलो भंडारी जंहिंजी महिमा न्यारी पूॼे नर ऐं नारी सूमर थी शिव जो ॾींहुं अदा ॿियो विर्त प्रदोष बि थी चवंदा ॿियो विर्त प्रदोष बि थी चवंदा सूमर थी शिव जो शिवरात्रि सिक सां सभु थी कंदा सावण जो महीनो थी रखंदा सावण जो महीनो थी रखंदा शिवरात्रि सिक सां सभु थी बारे अगरबत्तियों या चाड़े गुल बारे अगरबत्तियों या चाड़े जल लोटी हुजे या रुगो के फल जल शिव भोलो सब अंगीकार करे शिव भोलो सब पूजा भगतन जी स्वीकार करे पूजा भगतन जी रखियो जन भी आहे प्रेम सचो तंहिं ते कृपा करे थो भारी जंहिंजी महिमा न्यारी पूॼे नर ऐं नारी रखियो जन भी आहे प्रेम सचो तंहिं ते कृपा मुंहिंजो शिव शंकर आ भोलो भंडारी भगतन लाइ हितकारी जंहिंजी महिमा न्यारी पूॼे नर ऐं नारी मुंहिंजो शिव शंकर आ जंहिंजी महिमा न्यारी पूॼे नर ऐं नारी जंहिंजी महिमा न्यारी पूॼे नर ऐं नारी शिवरात्रि जयंते थींदो आहे तंहिंखे चार पदार्थ ॾींदो आहे
तंहिंखे चार पदारथ ॾींदो आहे शिवराजी जंहिं ते ॾींदो आहे तंहिंखे चार पदारथ ॾींदो आहे तंहिंखे चार पदारथ ॾींदो आहे दुख जनम मरण जो कटींदो आहे ऐं अंत घड़ीअ में ईंदो आहे ऐं अंत घड़ीअ में ईंदो आहे दुख जनम मरण जो कटींदो आहे ऐं अंत घड़ीअ में ईंदो आहे अंत घड़ीअ में ईंदो आहे जो यादि कंदो हर रोज़ अथी जो यादि कंदो हर रोज़ तंहिंजे मन जी ग़लती आहे लथी तंहिंजे मन जी ग़लती आहे दीन दयालु जग में अदा आहे दीन दयालु करे हर कोई तो उदासी सदा चवे हर कोई तो जो नेम रखी जो नेम रखी तो वट आयो तंहिंजी उमिरि कखी करे सारी जंहिंजी महिमा न्यारी पूजे नर ऐं नारी जो नेम रखी तो वट आयो तंहिंजी उमिरि सुखी करे मुंहिंजो शिव शंकर वा भोलो भंडारी भगतन लाइ हितकारी जंहिंजी महिमा न्यारी पूजे नर ऐं नारी मुंहिंजो शिव जंहिंजी महिमा न्यारी पूजे नर ऐं नारी जंहिंजी महिमा न्यारी तंहिंजी बोलो शंकर भगवान ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकार्क्ष्य सर्वमङ्गलाय तनोहरि बोलो राजा राम बोलो हिंदू सनातन धर्म धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो।